नाज़रीन, कश्मीर में ज़मीन जी मालिकी तां झेड़े में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मना टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अफ़ज़ल अता खां। जी अफ़ज़ल, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कश्मीर वेझो ॻोठ इसरार खान खोसे में ॿिनि भाइनि में फायरिंग जो तबादलो। ज़मीनी तकरार तां काफ़ी अरसे खां वठी झगड़ो हलंदड़ हुयो। अॼु हिक ॿिए ते सिधी फायरिंग करे जंहिंमें हिकु ॼणो क़त्ल ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। क़त्ल में जेको आहे जावेद खोसो ऐं ज़ख़्मियुनि में मंज़ूर खोसो, अली हसन खोसो, ज़हूर जमील ऐं आसिफ बिरोही शामिल आहिनि। जॾहिं त पुलिस वाक़िए वारी जाइ ते पहुची करे ज़ख़्मियुनि खे अस्पताल शिफ्ट कियो आहे ऐं जेको फौत थियो आहे उनखे बि पिणु पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं ज़ख़्मियुनि जी हालत जेको आहे क्रिटिकल आहे, कंडीशन ॾाढी ख़राब आहे। काफ़ी 3 ज़ख़्मियुनि खे रहीम यार खान मुंतक़िल कियो आहे। जी अफ़ज़ल, अवां जी महिरबानी।